लाल साईं तुंहिंजी नित नित महिमा गाया। ओ अमर डेरा लाल साईं तुंहिंजी। जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में असां प्रस्तुत कयूं था रायपुर जी ख़बर, जंहिंजो विषय आहे शादियुनि में मजलिस जी पार्टी न करण वारनि जो थींदो सम्मान। सिंधी पंचायत युवा विंग शपथ ग्रहण जे ॾींहुं कई घोषणा। त अॻिते ख़बर आहे त छत्तीसगढ़ सिंधी पंचायत युवा विंग जे प्रदेश भर मां आयल 200 सदस्यनि अध्यक्ष CA अमित चिमनानीअ जे नेतृत्व में हिक साथ शपथ वरिती। हिन समारोह में आशीर्वाद ॾियण पहुचा पूज्य श्रद्धाणी दरबार तीर्थ जा संत युधिष्ठिर लाल महाराज ऐं सिंधु अमरधाम मां पधारियल तंत श्री लालदास साहिब युवाउनि जे जोश जी प्रशंसा कई ऐं समाज में युवाउनि जी भूमिका खे समझायो। मुख्य अतिथि जे रूप में पधारियल नेता प्रतिपक्ष धर्मलाल कौशिक चयो त अॼु शपथ जे ॾींहुं ई वर्ष भर जा आगामी कार्यक्रम माना साल भर जी कार्यान्वित योजना जी घोषणा करणु हिकु सरकार हलाइण जहिड़ो क़दम आहे, जंहिंजी मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। कार्यक्रम जी अध्यक्षता कंदड़ श्रीचंद सुंदरानीअ युवाउनि में वधंदड़ मजलिस जी आदत ऐं शादियुनि में फिज़ूल ख़र्चीअ ते रोक लॻाइण जी पहल करण जी मांग युवाउनि सां कई, जंहिंखे ॿुधी करे CA अमित चिमनानीअ चयो त हाणे अहिड़े परिवारनि जो हिकु सम्मेलन करे सम्मान कयो वेंदो जेके शादियुनि में मजलिस जी पार्टी न कंदा। श्रीचंद सुंदरानीअ अॻिते ॿुधायनि त छत्तीसगढ़ ठहण खां अॻु 1998 में छत्तीसगढ़ सिंधी पंचायत ठाही वई हुई ऐं पिछले 22 सालनि सां इहा संस्था लगातार युवाउनि खे नया अवसर प्रदान करे थी। पंहिंजे उद्बोधन में अमित पंहिंजो लक्ष्य ॿुधाईंदे हुए चयो त निरंतर कार्य करणु, समाज ऐं देश जे हित में कार्य करणु, सदस्यनि जो व्यक्तित्व जो विकास करणु ई उन्हनि जी प्राथमिकता आहे। शपथ ग्रहण जे ॾींहुं युवाउनि जे जोश खे ॾिसी करे पूर्व अध्यक्ष ऐं युवा विंग प्रभारी जितेंद्र बड़वानीअ चयो त इहो संगठन निश्चित ई समाज खे हिकु नई दिशा ॾियण जो कमु कंदो। कार्यक्रम में अध्यक्ष सां गॾु कार्यकारी अध्यक्ष राजेश गुरनानी, राजेश पोपटानी, महासचिव महेश आहूजा, उपाध्यक्ष प्रेम प्रकाश मध्यानी, प्रकाश कुकरेजा, सनी मलानी, विकास कोटवानी, जितू शादीजा, अजय जयसिंघानी, सचिव बंटी जुमनानी, रवि वाधवानी, गिरीश लहेजा, विकास पंजवानी, विवेक तनवानी, राहुल खूबचंदानी, अमित चतवानी, मोहन होतवानी, विजय लहरवानी, शंकर बजाज, संजय लालवानी, रोशन आहूजा, राकेश गोकलानी, रितेश तेजवानी, अमित नथानी, अमित चावला, CA मोहित रामानी, प्रदीप सिहानी, नितिकेश खेमानी, राजू चंदानी, नरेंद्र दासवानी, रायपुर अध्यक्ष चंद्रभान गाबड़ा, भाटापारा अध्यक्ष अविनाश थारानी, तिल्दा अध्यक्ष राहुल तेजवानी, दुर्ग अध्यक्ष कुलदीप लालवानी, राजनांदगांव अध्यक्ष कौशल शर्मा सहित वॾी संख्याउनि में युवाउनि शपथ वरिती। कार्यक्रम में युवाउनि जो उत्साहवर्धन करण लाइ वॾी संख्या में समाज सेवी परमानंद चिमनानी, लालचंद गुलवानी, बब्बन भोजवानी, राजेश वासवानी, इंद्र डोडवानी, अमित जीवन, सुनीता नागरानी, अशोक माखीजा, अशोक मालानी, अशोक नैनवानी, वासु जोतवानी, सतीश छुगानी, भावना कुकरेजा, राधा राजपाल, दौलत परियानी, लक्ष्मीचंद गुलवानी, देवानंद शर्मा, डिम्पल शर्मा सहित वॾी संख्या में माण्हू मौजूद हुया। हिन कार्यक्रम खे कवर करण लाइ बिलासपुर मां सिंधु संगम माचिस मीडिया जा डायरेक्टर विजय दुसेजा रायपुर पहुता पूरो प्रोग्राम कवर कयो। कार्यक्रम जे आख़िर में सिंधी पंचायत युवा टीम जे प्रदेशाध्यक्ष अमित चिमनानीअ द्वारा विजय दुसेजा जो शाल पाराए करे श्रीफल ॾेई करे सम्मान कयो वियो। रायपुर जी हीअ ख़बर ॾाढी सराहनीय ऐं प्रशंसनीय आहे। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, पंहिंजी प्रतिक्रिया बि ॾियो ऐं समाज खे वाधारो ॾियण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।